व्यवस्थेशन आहे जदोई साहब सिंधी दर्सी किताबन में ग्रामर में पहलू के तफसीली रोशनी था साईं गुलार शायद नाले सेशन जो आवाज था मोहतरम जदोई नाना तालीम है जेल जी ऊंदाह खे तीली हणो इल्म ऐं ॼाण जूं सभु ॼाटियूं खणो सभु अमीं आयो सोजरो सिंध खे ठाहे वठो ठाहे वठो। सभ खां पहिरीं त सिंधी ॿोली अथॉरिटी में हिन सिख्या जे वर्कशॉप में तव्हां सुबुह खां शरीक आहियो। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो तव्हां हिकु अहिड़े मौज़ू ते सिख्या जे वर्कशॉप में शामिल थिया आहियो जेको इंतिहाई अहम मौज़ू आहे। सिखण जो जेको तालुक़ु आहे बुनियादी तरह जेको सिखंदड़ आहे जेकॾहिं उन में पाण सिख्या हासिल करण जी ख़्वाहिश आहे ऐं तमन्ना आहे विलिंगनेस आहे त पोइ सभु शयूं सिखी सघजनि थियूं। पर जे सिखंदड़ में उहो सिखंदड़ खणी नंढड़ो ॿारु हुजे या उहो सिखंदड़ खणी अडल्ट हुजे जेकॾहिं हुन वटि पाण वटि जेकॾहिं इहा ख़्वाहिश या तमन्ना या ज़रूरत जेकॾहिं सिख्या जी मौजूदु न आहे त पोइ केतिरी बि ॻाल्हि थींदी उहा फलदायक कोन थींदी। ऐं सिखण लफ़्ज़ लिखियो आहे तव्हां इन वर्कशॉप में, इन करे इन शयुनि खे सिखणु जेको आहे अहिड़ी शइ न आहे जेका किथां नाज़ुल थिए या केरु नाज़ुल करण जी कोशिशि करे या केरु ॿिए खे ॿिए में ईअं ई मुंतक़िल करण जी कोशिशि करे। सिख्या ख़ुदि लर्नर वटि बिल्ट थींदी आहे। जंहिंजी जेको सिख्या हासिलु करणु घुरे थो उन वटि ई उहा बिल्ट थिए थी, उन में ई उनजी सिख्या जी तमीर थींदी आहे, तॾहिं उहो सिखी सघंदो आहे। ॿी सूरत में ॼाण जेका आहे कहिड़े बि क़िस्म जी हुजे उहा ॼाण तव्हां हिकिड़ो ॼाण जो तरीक़ो इहो आहे त जीअं पाणी जो जग भरिजे पोइ गिलास में न ईंदा वञो। हाणे इन सां सिख्या जो इन शइ सां तालुक़ु न आहे त अहिड़ी का पोरिंग कान थींदी आहे नाले जी या सिख्या सिखणु स्किल आहे न, सिखण जी शइ आहे न। जेसिताईं पाण माण्हू न कंदो उहा शइ तेसिताईं उहा सिखी न सघंदो। ॿुधण सां शयूं कुझु यादि रहनि थियूं, तमामु घटि यादि रहनि थियूं। ॿुधण वारियूं शयूं तव्हां जेके ॿुधियूं हूंदियूं या तव्हां वटि जेके लर्नर अचनि था ॿुधंदा हूंदा त कुझु शइ यादि हुन ते बीहंदी, वरी विसरी वेंदी। पर जेका शइ ॿार या लर्नर अडल्ट हुजे या ॿार हुजे पाण करे थो त उन सां वधीक सिखे थो। आख़िरी सेशन में जीअं तव्हां हिकिड़ी कोशिशि कई पे पाण तव्हां हिकिड़े ग्रुप वर्क में हिकिड़ी कोशिशि कई पे तव्हां टीचिंग ऑफ सिंधी हिकिड़ो अहम जेको आहे कंपोनेंट आहे। लिखियलु आहे अचो त सिंधी ग्रामर सिखूं। इन ग्रामर सिखण खां अॻु में मां चाहींदुसि त हिकिड़ो तव्हां इन सुवाल ते मां अचां थो तव्हां नंढिड़ो क्विक तारीफ़ कराईंदो जीअं मूंखे सम्झण में थिए त तव्हां जेके वेठा आहियो हिते क्विक नालो ऐं पंहिंजो जॉब या जेको बि आहे उहो रुॻो ॿुधाईंदा वेंदो त मूंखे थोरो आइडिया थी वेंदो त तव्हां कहिड़नि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखो था। मुख़्तसिर ठीक है सर। पेपर स्कूल में पढ़ाना सही। मोहम्मद ज़ोहैब रोडो, स्टूडेंट ऑफ LLB फाइनल ईयर।
अस्सलाम वालेकुम सर, मुझे नाम सैयद नसरुल्लाह, मुझे लॻभॻि जेको कराची सां आहियां मां उर्दू ॻाल्हाइण माण्हू आहियां। मां बेसिकली त क्लर्क आहियां पर पढ़ाईंदो सिंधी आहियां, छो त मुंहिंजे स्कूल में सिंधी एसएलटी न आहे। असांजे कराची में बि इलाही खोट आहे सिंधी पढ़ाईंदड़ उस्ताद वारनि जी। मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे त जीअं तव्हां ईद वर्कशॉप जेका अरेंज कई आहे कॾहिं कराईंदी आहे त हिन वांगुरु जेके हिकिड़ी वर्कशॉप जेकी आहे असांजे कराची में थी घुरिजे। महिरबानी। शौकत साहब वेठो आहे ऐं ज़ाहिद वारा ज़रूरु चेयरमैन साहब अॻे बि कराची में कराया आहिनि, अहिड़े क़िस्म जी ज़रूरु कंदा। जी जी मुकेश सागर, सिंधी शौक़त सिंधी यूनिवर्सिटी। फयाज़ अली। मुंहिंजो नालो रायचंद BS सिंधी शोभो। के मतलब है BS लिंग्विस्टिक्स थर्ड ईयर। शहबाज अली, हायर एनवायरनमेंट क्लास। दादू बखान, इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर। रशीदा रहमान, गवर्नमेंट टीचर चड्डा एंड MPC Oksana Rizvi, and Majuli Clara Senior. I'm Devi Ismail, Government College, Degree College, Kochi, Sindhi Department. Moshi Mudam, and Phil Scholar, and Mena University Higher Secondary Public College in Parang, NC. ये पोइते छूटे। मुकेश मांझियाणा, सिंधी शोबे में BS बैचलर कई है ऐं हिन वक़्तु प्राइवेट स्कूल में पढ़ायां। असलाम जानियो, पाकिस्तान स्टेट यूनिवर्सिटी शोबे। विनोद कुमार, सिंधी शोबे आखिरी साल ही साल। विनोद मांझियाणा, स्टेट ऑफ क्लास मैट्रिक। वाजिद रज़ा, यूनिवर्सिटी फाइनल ईयर सिंधी शोबे। Usma Rajbar, MA Sindhi. Rabina Kamar, lecturer Sindhi. शबी ज़हरा BA, मां कराची खां आहियां ऐं मां सिंधी न आहियां पर उर्दू ॻाल्हायां, पर मां सिंधी सिखी आहे। 3 महीने वारा लैंग्वेज कोर्स पण कयो आहे ऐं टीचिंग कोर्स बि कयो आहे। हकीका बतौर प्राइमरी स्कूल जी उस्तादी आहियां। मुंहिंजो नालो रोसाई, मां कर्नाटक जी शादी न्याणी आहियां। फयाज़ अली, सिंधी शोभो, थर्ड ईयर यूनिवर्सिटी जामशू। कामरान चाकी, MA सिंधी यूनिवर्सिटी। सच्चर मेहमान कटे का प्राइमरी स्कूल टीचर। सरदार कलर, माता सिंधी शोबे में पास आउट आया। मंसूर ओनर, मां इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर में डिग्री आहे ऐं हींअर खानगी नर्सिंग कॉलेज में अंग्रेजी पढ़ाईंदो। नादर लीलवानी, सिंधी 10वीं पास। तव्हां हेॾे अची वियो या कंहिं दोस्तनि सां जॉइन कयो, अलॻि वेठा आहियो? साईं वारनि खे तव्हां वाक़ुफ़ु हूंदो, अनवर मंसूर आहे साईं, असांजो कॉलेज में आहे, प्रोफेसर आहे। मुंहिंजो तारीफ़ कराए चुका आहिनि। मुंहिंजो नालो इदरीस आहे, बेसिकली आउं उस्तादु आहियां ऐं उस्तादु रहियो आहियां ऐं उनखां पोइ टीचर एजुकेशन में बि मां टीचर्स खे पढ़ायो आहे केतिरा साल। उनखां पोइ मां करिकुलम ऐं टेक्स्ट बुक में कमु कंदो रहियो आहियां। मां उतां एडिशनल डायरेक्टर करिकुलम रहियो आहियां। हाणे जेको आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सां त असांजो पुराणो वास्तो आहे, तालुक आहे, इन करे उन सां वक़्तु ब वक़्तु इन कमकार जे सिलसिले में गॾु हूंदा आहियूं। अचो त सिंधी ग्रामर सिखूं। तव्हां बि ख़ुदि शागिर्द बि आहियो, तव्हां हिते उस्ताद बि आहियो, ॿियनि शोबनि सां, सिंधी सां, लैंग्वेज ऐं लिटरेचर सां, ऐं उन सां गॾोगॾु लॉ जा बि आहियो, इंटरनेशनल रिलेशन्स जा बि आहियो। बहरहाल ग्रामर तव्हां जेको आहे ज़रूरु तव्हांजे ज़हन ते का न का मरहले ते तव्हांखे ग्रामर सां वाक़िफ़ियत थी हूंदी। थोरो यादि कयो त ग्रामर जॾहिं तव्हां जॾहिं स्कूल्स में पढ़ियो
या पढ़ो पिया त उन दौरान ग्रामर जेको आहे तव्हांखे कीअं लॻंदो हिकिड़ी मतिलबु जेका तव्हांजी जेको आहे उहो तव्हांखे कीअं लॻंदो हो ऐं उस्ताद तव्हांखे कीअं सेखारींदा हुआ जी डेफिनेशन सां जी ग्रामर तव्हांखे कीअं लॻंदो हो हिकिड़ी नेचुरल जेका बि तव्हांजी फीलिंग आहे उहा जेको आहे तव्हांखे ग्रामर छा महसूसु कंदा हुआ बोर थींदो बोर थींदा हुआ भला अच्छा हाणे अचो सोचूं त इहा बोरिंग छो थींदी हुई इल्मु आहे इहा बोरिंग जेका आहे असां जे क्लासरूम में पैदा कयल हुई या उहो सब्जेक्ट ख़ुदि अहिड़ो बोर हुयो छा मसइलो हुयो जी जेको ॻाल्हाए ॾाढिया ॻाल्हाए हैंड रेज़ करे ख़बर पवंदी त केरु थो ॻाल्हाए जी तव्हां ॿुधायो स्कूल में इहे ॻाल्हियूं थोरी नोट कयो इनखे मां रिलेट कंदुसि तव्हांजी जेका प्रैक्टिकल लाइफ सां आहिनि छाकाणि जी स्कूल में उस्ताद ग्रामर तव्हांखे तव्हां हींअर तव्हांखे ग्रामर कॾहिं उस्ताद न पढ़ायो न सर न पढ़ाई जी उस्ताद अच्छा तो पाण पढ़ी को सिंधी यूनिवर्सिटी में पता नहीं छो ने ग्रामर नहीं पढ़ाई है सिंधी यूनिवर्सिटी की डिग्री थी कराई है जी पर ग्रामर नहीं पढ़ाया है वो ठीकु आहे ज़बरदस्त ॿियो केरु ॿुधाईंदो ग्रामर जे बारे में पंहिंजी का फीलिंग हिन टेबल तां केरु ॿुधाए तव्हां ॿुधायो हिन टेबल तां तव्हां वेठा आहियो तव्हां ग्रामर तव्हां छा तव्हां कीअं सिखियो जेकॾहिं कुझु सिखियो आहे या ग्रामर तव्हांखे कीअं लॻो या ग्रामर तव्हांखे उस्तादनि कहिड़े तरीक़े सां पढ़ायो जे पढ़ायो आहे जी जी सर आदा हाणे हिकिड़ो ॻाल्हाईंदो ॿियो ॿुधंदो ठीकु आहे न तॾहिं ॻाल्हि हिक ॿिए जी सम्झी सघंदासीं न सम्झी कोन सघंदासीं जी असां त ग्रामर इहो ई ॿुधो अथव ॿोली खे पढ़ण जो तरीक़ो आहे जी बाक़ी हिकु मक़सद जी डेफिनेशन हिकिड़ी आहे बाक़ी हुन अंदरि ज़र्फियात ख़ुफियात वारा मामला असां कॾहिं न ॿुधा हुया न ई कॾहिं असां सोचो त ग्रामर को वसीब आहे बस असांखे इन डेफिनेशन त थी वरितो जेको असांजो माना मैट्रिक ताईं उमिरि रहियो पोइ खणी असां वरी महीनो खनि ताईं किताब जो किताब वर्क कयो कोर्स सिंधी जो उते के असांखे थोरा घणा ॻाल्हियूं ख़बर पियूं बाक़ी असांखे स्कूलनि में कॉलेजनि में अहिड़ी का बि ॻाल्हि न पढ़ाई वई अच्छा जी असांखे ग्रामर वारो पासो इन लाइ गौर कंदो हुयो छो त उन वक़्तु असांखे जेको पढ़ायो वेंदो उहो सम्झायो न वेंदो हुयो वरी यादि करायो वेंदो ग्रामर जी वस्फ़ खां वठी ऐं वाहिद जमा जेके आहिनि लफ़्ज़ इहे यादि कयो इहो ग्रामर आहे वधि में वधि 8 ॻाल्हाइण जा लफ़्ज़ हूंदा आहिनि किस्म ज़मीर सिफ़त जॾहिं असां अॻिते था अचूं उन लाइ ॾुखियाई थी छो त हुननि जा किस्म उन्हनि जे अंदरि बि किस्म आहिनि इन्हनि खां असां वाक़ुफ़ हूंदा आहियूं तंहिं करे असांखे जी माना तव्हांखे हुते पढ़ायो अहिड़े तरीक़े सां वेंदो हो जेको हुन में सम्झाइण वारो तव्हांजो ख़्यालु आहे त उहो अमल घटि हुयो जी अस्सलाम वालेकुम मां इहो चवंदमि त जेको असां शुरू खां वठी पढ़ियो उन में सिर्फ़ु इस्म जी जेका वस्फ़ ई इस्म जेको आहे वधि में वधि ज़मीर ताईं असांखे पढ़ायूं उन जा क़िस्म जेके न उहे असांखे ख़बर कोन हूंदा न ई सही नमूने सां पोइ वरी जॾहिं मां पाण सिंधी जी उस्ताद थियसि त 9 दर्जे जी जेका ग्रामर आहे मूंखे पाण पढ़णी पई मूंखे सम्झणो पियो पोइ वरी मां ॿारनि खे पढ़ाइणु शुरू कयो ऐं स्कूलनि में ग्रामर त पंहिंजी जॻह ते पर सिंधी ॿोलीअ ते को ख़ासि तवजो बि न आहे शागिर्दनि खे एतिरी नथी अचे लिखणु ऐं जॾहिं अॼु उहो जेको सेक्शन आहे न उन में मां इहो चवंदमि त प्रॉपर जेका सिंधी में अचो त हुन सर मुर्तज़ा नाज़ जेके आहिनि ॾिठा मां बाक़ी स्टूडेंट खे कीअं जेको आहे हुन में विछिजे उन्हनि खे एक्टिव कजे उन्हनि खे सोचण ते मजबूर कजे त उस्ताद असांजे मथां पढ़ाईंदा पर जेको मेन असुल कमु जेको ट्रेनर जो आहे न उहो अॼु सर कयो आहे इन खां एॾो सुठो सेक्शन घणा वटे न कयो हाणे मुंहिंजो ॿियो सुवालु आहे तव्हां खां त छा तव्हांखां न सभिनी खां जनरल तव्हां ग्रामर पढ़ियो बि कोन सिखियो बि कोन तव्हां जेकी ॻाल्हायो था उहो बिना सिखण जे बि तव्हां जेको आहे फ़ैल जो बि इस्तेमालु कयो था ज़मीरनि जो बि इस्तेमालु कयो था पोइ आख़िर ग्रामर जी ज़रूरत कॾी आहे
भले नाला न अचनि तव्हांखे पर तव्हां ग्रामर इस्तेमालु कयो पिया। वधीक बेहतर जी हाणे इहो हिकिड़ो सुवालु आहे न। हाणे असां ॾिसंदासीं त ग्रामर जी जेका सिख्या आहे या ग्रामर जेको सेखारिजे थो या सिखिजे थो, जीअं अंग्रेज़ी वारे दोस्त ॿुधायो त असां वटि लिंग्विस्टिक हिकिड़ो सब्जेक्ट अलॻि आहे। लैंग्वेज लिटरेचर एंड लिंग्विस्टिक ॿई अलॻि आहिनि। त लिंग्विस्टिक बि हिकिड़ो वॾो हिकिड़ो शोबो आहे, उन में एतिरियूं शयूं आहिनि। ग्रामर स्कूल ॿुधो आहे न तव्हां? ग्रामर स्कूल ॿुधो आहे किथे? को कराची में ग्रामर स्कूल आहे वॾो, हैदराबाद में के ग्रामर स्कूल हूंदा हुआ। अच्छा, हाणे इहे नाला छो हूंदा हुआ इन पस मंज़र ते अचूं था। मादरी ज़बान जेका आहे उन में ग्रामर जी सिख्या ऐं गैर मादरी ज़बान तौर ते ग्रामर जी सिख्या में फ़र्क़ु आहे। इन करे हूंदा हुआ